टंडो आदम में रिपोर्ट करे विया आज़ाद पंवर। असिस्टेंट कमिश्नर टंडो आदम हुनैन तारिक शाहानी सब्जी मंडी जो ओचितो दौरो करे मेवन ऐं भाॼियुनि जी नीलामी वारनि अमल जो जाइज़ो वरितो ऐं सरकारी अघनि ते सख़्तीअ सां अमल कराइण जूं हिदायतूं जारी कयूं। सरकारी ज़रियनि मूजिबि असिस्टेंट कमिश्नर मुख़्तलिफ़ मेवन ऐं भाॼियुनि जी ॿोली जे अमल जी निगरानी कई ऐं मार्केट कमेटी अमलदारनि खे शफ़ाफ़ियत बरक़रार रखण ऐं मुक़ररु कयल अघनि ते मुकमल अमल दरामद खे यक़ीनी बणाइण लाइ हिदायतूं ॾिनियूं। हिन वापारियुनि खे ख़बरदार कयो त वधीक अघ वठण या सारिफ़ीन सां नाइंसाफ़ी बर्दाश्त न कई वेंदी। दौरे दौरान मंडी में गैर क़ानूनी तौर इस्तेमाल थींदड़ 22 डिजिटल तौर मशीनूं पिणु ज़ब्त कयूं वयूं जेके कानून मुताबिक़ मंडी में नथियूं रखी सघजनि। इंतज़ामिया वाज़े कयो त अघनि में हेरफेर कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जारी रहंदी। असिस्टेंट कमिश्नर हुनैन तारिक शाहानी चयो त सारिफ़ीन जे हक़नि जो तहफ़्फ़ुज़ ऐं मंडी में अघनि जो इस्तेकाम ज़िले इंतज़ामिया जी अवलनि तरजीह आहे। बेज़ाब्तगियुनि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ बिला इम्तियाज़ कार्रवाई कई वेंदी।